घटा ते बीठा। फारूक लुल्क सावण जे घटा ते बीठा। जॾहिं हुन असां में वफ़ा जा, जॾहिं हुन असां में वफ़ा जा पैमान ॻोल्हिया। ज़िंदगी फना थियण जा बहाना ॻोल्हिया। ज़िंदगी फना थियण जा बहाना ॻोल्हिया। अड़ी दिल तो रहण लाइ, अड़ी दिल तो रहण लाइ आशियाना ॻोल्हिया। ज़िंदगी फना थियण जा बहाना ॻोल्हिया। ज़िंदगी फना थियण जा बहाना ॻोल्हिया। ज़बरदस्त साईं, तव्हांजो ॿियो गज़ल बि ॾाढो ख़ूबसूरत ऐं हिन जूं धुनूं बि ॾाढियूं ख़ूबसूरत। छा हिननि जी जेका धुन आहे इहा तव्हां पाण ठाहींदा आहियो? जी जी, मूं छोटी मोटी पंहिंजी कंपोजिशन आहे। अच्छा, जी जी। त हीअ तव्हां जेको मौसीक़ी आहे इन जी तव्हां बाक़ाइदा सिखिया वरिती, तव्हां रियाज़ वग़ैरह बि कयो आहे? जी जी, उस्ताद शफ़ी फ़क़ीर सां मूं सिखिया वरिती, लेकिन 2012 खां वठी 2016 ताईं। उन खां पोइ वरी सिलो पंहिंजूं महफ़िलूं करणु लॻियसि। अच्छा, हीअ उन ॾींहुं मां पंहिंजो बिलाल ओठे जो इंटरव्यू पियो ॿुधो त उन बि ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ सां हिकिड़ो थर ते गीत वग़ैरह जेके ॻाया, जंहिंमें फौज़िया सूमरो ॻायो, जलाल चैंडियो ॻायो, ॿियनि ॻायो। त हाणे तव्हांजो हिकिड़ो जेको तसलसल इहो हले थो पियो त मिसाल तौरु शफ़ी फ़क़ीर खां वठी जेके रजब फ़क़ीर, अब्बास फ़क़ीर ऐं तव्हां ताईं जेको आहे, त हीअ फ़क़ीरी सिलसिलो छा आहे? सभु फ़क़ीर छो आहे इन हवाले सां? सर, असांजी ज़ात मङणार फ़क़ीर आहे। पोइ मङणार फ़क़ीर वरी हुन तख़लुस वरी फ़क़ीर सॾाईंदा ऐं उस्ताद शफ़ी फ़क़ीर जे हवाले सां उस्ताद शफ़ी फ़क़ीर पहिरीं पाण खे फ़क़ीर सॾायो। पोइ असां हुननि जुतियूं सदको आहियूं। पोइ उन पोइ असां बि सभई फ़क़ीर, थर जा जेके रागीर मुंहिंजे ख़्याल में सभु फ़क़ीर आहिनि। फ़क़ीर त सॼी सिंध में रहंदा ऐं असांजा वॾा आहिनि सुठा गवे थी गुज़रिया। शादी फ़क़ीर आहे, मुराद फ़क़ीर आहे, जेको रजब फ़क़ीर जो ॾाॾा आहे, ऐं ॿिया काफ़ी सारा आहिनि। हीअ हिननि जो लिंक मिले थो बरकत फ़क़ीर वारनि जो बि? हा, बरकत फ़क़ीर माई भाॻीवारा, माई भाॻी भाई भाॻीवारा आहिनि। सही, ॾाढो ज़बरदस्त। तव्हां इहो असां गज़ल महफ़िल में आया हो त असां चाहियूं था त तव्हांजा काफ़ी सारा असां गज़ल ॿुधूं ऐं ॾाढो लुत्फ़ु पियो अचे। तव्हां ॾाढा ख़ूबसूरत हिननि जा म्यूज़िक जेको ॾिनो आहे, जेकी तव्हां हिन जो धुनूं ठाहियूं आहिनि ऐं ज़बरदस्त पंहिंजी निज जेका आहे कंपोज़िशन आहे तव्हांजी, इन में ॿुधण में बि ॾाढो सुरूर अचे थो पियो। त हाणे असांखे तव्हां कहिड़ो गज़ल ॿुधायो था? साईं, इहो ग़ुलाम नबी मेहर जो गज़ल आहे, तव्हां नज़र कयो तमामु ख़ूबसूरत आहे, तव्हांखे पसंदि ईंदो। बिल्कुलु। हर नाव लिखी छोड़ाही थी, हथ पे हर नाव लिखी छोड़ाही थी। मूंखे अॻे ई पकाए तूं चाहीं थी, ॾाढो भाई थी। हथ पे हर नाव लिखी छोड़ाही थी, हथ पे हर नाव लिखी छोड़ाही थी। मूंखे अॻे ई पक आहे तूं चाहीं थी, ॾाढो भाई थी।
नाज़ भरियल ॿिन चपड़नि सां पंहिंजे नाज़ुक नाज़ भरियल ॿिन चपड़नि सां गीत ख़ुशीअ जा मुर्गी मूल ॻाई थी गीत ख़ुशीअ जा मुर्गी मूल ॻाई थी मूंखे अॻे ई पकवाए तूं चाहीं थी ॾाढो भाई थी ख्वाबनि मंझि वठी मूंखे हर रात मुंहिंजे ख्वाबनि मंझि वठी मूंखे हर रात मुंहिंजे ख्वाबनि मंझि वठी मूंखे हर रात भाकुर मंझि भरी थी शर्माई थी भाकुर मंझि भरी थी ऐं शर्माई थी मूंखे अॻे ई पकवाए तूं चाहीं थी ॾाढो भाई थी बहाने साण सनम मुंहिंजे घर में कंहिं बहाने साण सनम मुंहिंजे घर में कंहिं बहाने साण सनम मुंहिंजे घर में चोर अखियुनि सां हर हर झातियूं पाही थी चोर अखियुनि सां हर हर झातियूं पाही थी मूंखे अॻे ई पकवाए तूं चाहीं थी ॾाढो भाई थी आए हथ ते हर हर नाम लिखी छोड़ाई थी मूंखे अॻे ई पक आए तूं चाहीं थी ॾाढो भाई थी शर्माई थी मूंखे चाहीं थी ज़बरदस्त जावेद साईं तव्हां ॾाढो असांजी हिन गज़ल जी जेका महफ़िल हुई उनखे तव्हां चारि चंड लॻाए छॾिया एॾा ख़ूबसूरत गज़ल असांखे ॿुधाईंदा रहिया ऐं असांखे हिन जेका मसरूर कंदा रहिया इन सां त असां इहा महफ़िल मौसीक़ी तव्हांजी जेका हुई तव्हांजो गज़ल जेके हुआ ॿुधी ॾाढो सुरूर हासिलु कयोसीं ऐं मौसीक़ी हूंदी रूह जी ग़िज़ा आहे ऐं माण्हू खे रूह जी ग़िज़ा मिली वञे त पोइ बाक़ी छा मिले सो इन जेके अचण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे गज़ल महफ़िल में आया आहियो वरी तव्हांखे इन्हनि प्रोग्रामनि में मदद कंदा रहंदासीं तव्हां असांजे प्रोग्रामनि में ईंदा रहंदो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी नाज़रीन तव्हां असांजे हिन गज़ल महफ़िल में ख़ूबसूरत नौजवान रागी जावेद फ़क़ीर जी जेका महिनत हुई जेका हुनजी गायकी हुई तव्हां हुन मां ज़रूरु लुत्फ़अंदोज़ थिया हूंदव ऐं अहिड़ियूं महफ़िलूं तव्हांजे लाइ जारी सारी हूंदियूं हीउ जशन ए कल्याण जो मैदान आहे ऐं जशन ए कल्याण जेको आहे 10 साल मुकमल थियण ते असां इहो मल्हायूं पिया ऐं इन जशन ए कल्याण में खोड़ सारा प्रोग्राम जेके आहिनि उहे तव्हांखे अञा ॾींदा रहंदासीं इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त वरी मिलंदासीं कंहिं नए फ़नकार सां गॾु नई महफ़िल गज़ल सां गॾु तेसिताईं अलाह आहे